लुंड ग्रुप डहरकी में सरगर्म रोड रस्तनि जी तामीर, आरओ प्लांटनि, सिविल अस्पताल की मरम्मत, पब्लिक पार्टी सहूलतूं ॾियण खां पोइ हाणे लुंड ग्रुप पारां ॿियनि मरहले लाइ तरक़ियाती कम जो हिकु ॿियो ॼार विछायो पियो वञे। उन सिलसिले में लुंड ग्रुप डहरकी तर्जुमान डॉक्टर इनाम लुंड पंहिंजी टीम खे इन टर्नो समेत साण करे डहरकी शहर के मुख़्तलिफ़ हंधनि वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 2 समेत भुट्टा मोहल्ला, मेघवाड़ मोहल्ला, मसवाण मोहल्ला, सियाल मोहल्ला, समेजा मोहल्ला में पहिरें फेज़ दौरान रहिजी वियल घिटियुनि जी सर्वे कई वई। सर्वे दौरान डॉक्टर इनाम लुंड, हाजी पीर बख्श भती, लियाकत अहमान, चीफ राशिद कान्यो, मुखी शिवोलाल, पब्लिक हेल्थ जो एसडीओ अभिमन्यु पिण मौजूद हो। जॾहिं त लुंड ग्रुप जा अॻवान सिविल अस्पताल दहरकी में हलंदड़ तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठण पहुता, जिते सिविल अस्पताल के कम में इत्मीनान जो इज़हार कंदे लुंड ग्रुप डहरकी तर्जुमान ठेकेदारनि ऐं कॉन्ट्रेक्टर्स के हिदायत कई त जेतिरो थी सघे कम बहितर करियो। उन मौक़े ते लुंड ग्रुप डहरकी तर्जुमान डॉक्टर इनाम लुंड ॻाल्हाईंदे चयो त असांजी हमेशह उहा ई कोशिशि आहे त शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि अंदरि तरक़ियाती मनसूबनि जा ॼार विछाए छॾियूं, छो त लुंड ग्रुप आवाम खे ई तरजीह ॾिनी आहे ऐं ॾींदो रहंदो। होरां तरक़ियाती मनसूबनि जी सर्वे जो ॿुधी सवें रहवासी रोड ते निकिरी आया ऐं एमएनए सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड, मीर नूर मोहम्मद ख़ान लुंड समेत लुंड ग्रुप जे हक़ में ज़ोरदार नारेबाज़ी पिण कई। आवाम जो चवणु हो त असीं ईंदड़ इलेक्शन में बि एमएनए सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो भरपूर साथ ॾींदासीं।